वालेकुम अस्सलाम। वेहो वेहो पुट कीअं आहियो? प्यारा ॿारो, अॼु पाण हिकु नई सरगर्मी वसीले पंहिंजी पढ़ाई जी शुरूआत करियूं था जेका ज़हनी आज़माइश हुअण सां गॾु दिलचस्प पूर्ण आहे। कहिड़ी सरगर्मी आहे? उहा इहा सरगर्मी आहे त मिसाली शागिर्द। मतलब त आऊं तव्हां खां इहो पुछणु चाहियां थो त अव्हां लिखी पढ़ी वॾा थी छा थियणु चाहियो था? वसीम, पहिरें तूं ई ॿुधाए। साईं, मां पढ़ी डॉक्टर थियणु चाहियां थो छो त मां पंहिंजे मुल्क जे ग़रीब माण्हुनि जो सस्तो ऐं सही इलाज करणु चाहियां थो। अहमद अली, तूं छा थियण लाइ सोचियो आहे? साईं, मूंखे उस्ताद थियण जो ॾाढो शौक़ु आहे। उस्ताद थी इल्म जी रोशनी पखेड़े क़ौम में सॼागी आणणु चाहियां थो। इल्म वसीले बहितर इंसानी माहौल ठाहिण बि कंहिं ख़ैर जे कम खां घटि न आहे। ज़ैन, तूं ॿुधाए त तूं लिखी पढ़ी छा थियणु चाहें थो? साईं, असांजे समाज में कानून वारे पासे माण्हुनि जी घटि सोच आहे ऐं उन लाइ वकील थियणु चाहियां थो जी ग़रीब आवाम जे लाइ जाखोड़ करे उनखे हक़ ॾियारींदुसि। हसनैन, तूं सभिनि खे गौर सां ॾिसी ऐं ॿुधी रहियो आहीं, तूं बि ॿुधाए। साईं, आउं पढ़ी लिखी समाज जी भलाई जे लाइ कमु करणु चाहियां थो छाकाणि त असांजे मुल्क में ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि जो तइदादु घणो आहे। इन लाइ आउं समाजी कारकुन बणजणु चाहियां थो। हाणे अचो त शफ़ीक खां पुछूं त हू लिखी पढ़ी छा थियणु चाहे थो। साईं, आउं अॼु जे हिन जदीद दौर में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी दुनिया में महारत हासिल करण सां गॾोगॾु जदीद टेक्नोलॉजी में थींदड़ तरक़ी बाबति वधीक खोजना करे क़ौम ऐं मुल्क जो नालो रोशन करणु चाहियां थो। फराज़, तूं बि ॿुधाए। साईं, आउं ज़रई तालीम हासिल करे ज़राअत जो माहिर थियणु चाहियां थो छाकाणि त असांजे मुल्क जे माण्हुनि जी अक्सरियत ज़राअत ते ई दारोमदार रखे थी। इन करे आउं जदीद साइंसी तरीक़नि सां सुधारा आणे ज़राअत खे नुक़सान रसाईंदड़ बीमारियुनि खां बचाव ऐं पैदावार जे वाधारे बाबति आगाही ॾींदुसि। नजफ़, तूं मुस्तक़बिल में छा थियण लाइ सोचियो आहे? साईं, मूं त पढ़ियो आहे, महिनत में ई अज़मत आहे। मां हिकु सुठो इंजीनियर बणजणु चाहियां थो। प्यारा ॿारो, अव्हां सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी छाकाणि त अव्हां मां के डॉक्टर, के इंजीनियर त के वरी ज़राअत जा माहिर बणजणु चाहिनि था, के वकील, के वरी समाजी कारकुन बणजणु चाहिनि था। सभु शोबा अहम आहिनि जिन जे ज़रिए मुल्क ऐं क़ौम जी बहितर ख़िदमत करे सघिजे थी। इन लाइ ॿिया बि शागिर्द ॿियनि शोबनि ॾांहुं वञणु चाहींदा हूंदा। हिकु सुठो मिसाली शागिर्द बणजण लाइ अव्हां खे इहो यादि रखणु घुरिजे त ज़िंदगी जो सभ खां आला मक़सदु इंसानी ख़िदमत आहे। इन लाइ अव्हां शागिर्दी वारे ज़माने खां ई पाण मंझि सुठा गुण ऐं खूबियूं पैदा करियो। इन सां अव्हां मिसाली शागिर्द बणिजी सघो था। मिसाली शागिर्द बणजण लाइ ज़रूरी आहे त अव्हां खे स्कूल में बाक़ाइदा हाज़िर रहिजे, उस्ताद जेको ॻाल्हियूं करे उन ते अमल कजे ऐं ख़ासि पुछणु खपे जेका ॻाल्हि सम्झ में न अचे ऐं तख़लीक़ी ऐं तनक़ीदी ज़हन रखिजे ऐं ग़रीबनि ऐं मिसकीननि जी मदद करणु खपे। इहे सभु ॻाल्हियूं दिलि में रखी सचाई ऐं ईमानदारी जो मुआशिरे में किरदारु निभाए यकीनन अव्हां मिसाली शागिर्द बणिजी सघो था।